रते दरे में क़त्ल थियल मसूद अहमद जत जे वारसन पारां कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कंदे पुलिस ते रिश्वत वठी जवाबदार खे आज़ाद करण जो इल्ज़ाम हयो आहे। रते दरे में 5 ॾींहं अॻु सियांच ऐं जत बिरादरीअ जे झेड़े में क़त्ल थियल मसूद अहमद जत जे वारसन सोराब अली, रिजब अली, गुलाम हुसैन ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ रतो देरो प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि चयो त सियांच बिरादरीअ जे माण्हुनि असांजे 18 वरियनि जे नौजवान मसूद अहमद खे क़त्ल कयो हो, जंहिंजो केस रतो देरो थाणे ते 5 जवाबदारनि खिलाफ़ दाख़िल करायो आहे। जनमां पुलिस 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो हुयो, पर मुख्य जवाबदार अकबर सियांच जी गिरफ़्तारी ज़ाहिर कोन कई हुई। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त कुझु ॾींहं अॻु बदिली थियल रतो देरो थाणे जो एसएचओ अकबर सियांच खां रिश्वत वठी खेस छॾे ॾिनो आहे, जंहिं बाद पुलिस तरफ़ां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ का बि कार्रवाई न कई वई आहे। एहतिजाज कंदड़नि एसएसपी लाड़काणो, डीआईजी लाड़काणो ऐं आईजी सिंध खां मुतालबो कयो त क़त्ल केस में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk